अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीका में बलिकार और यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सी तजियाकार अली गाजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल भी पाण हल्को फुल्को ज़िक्र कयो उस ट्रम्प साहब जेको चए थो पाकिस्तान जी तरफ़ फेवर कयो आहे। वरी अॼु ट्रम्प साहब हिकिड़े इंटरव्यू में ॻाल्हायो हुते चयईं त मां फ़ैसला कुन हमलो करण वारो हुउमि, पर मूंखे कुझु पाकिस्तान जे सुठनि माण्हुनि जे तरफ़ां फ़ोन आई ऐं उन्हनि चयो त भई तूं कुझु ॾींहं इंतज़ारु करे सघें थो, त मां पोइ फ़ैसला कुन हमलो रोके वरितो ऐं मां ज़ाहिर आहे इहो फेवर ॾिनो माना हिकिड़ी क़िस्म जो फेवर ॾिनो पाकिस्तान खे। पाण छा थो एक्सपेक्ट करे पाकिस्तान खां, या ही कुझु ॿी गेम थी हले हिन वक़्तु? न ॾिसो, पाकिस्तान इनमें मीडिएशन ते कई पे ऐं पाकिस्तान जे हक़ में कतन ई न हो त इहो जंग अञा वधे, छाकाणि त जंग जी रिटालिएशन में ईरान जेको आहे उहो सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि खे हिट कयो पिए जेके पाकिस्तान जे स्ट्रेटजी में फिट न पियो थिए, त हू चाहे पियो त हीअ जंग बंदी के सूरत थी वञे। उनजो इहो बि हिकिड़ो सबबु हो त सऊदी अरब ऐं ॿिया मुल्कनि जो लाचार हो पाकिस्तान खे, पर पाकिस्तान पंहिंजो एज़ अ मीडिएटर जंहिंजो थोरो इन्फ्लुएंस बि आहे उहो बि पंहिंजो कनि पिया। ऐं ट्रम्प पारां बार बार इहो चवणु, भले हू चए त असां पाकिस्तान ते थोरो कयो, लेकिन इहो मञणु थोरो बि तव्हां कंहिंखे का हैसियत ॾियो था त उन ते थोरो कयो था न, त पाकिस्तान खे हू एक्नॉलेज करे पियो, मञे पियो त पाकिस्तान जी इहा पोज़ीशन आहे जेको मां हुनजे चवण ते, न त अमेरिका बहादुर खे कुझु करिणो आहे त उनखे पाकिस्तान जी त लाचार कॾहिं बि न रही आहे माज़ी में। ऐं ज़ाहिर ट्रम्प खे हाणे का त फिकाई बि विंदराइणी आहे। फ़ैसला कुन हमलो करण वारो छा एटम बम हणी आहे छा? हमला करी आहे, वधीक तबाही करी आहे, हुनजा पुल उॾाए छॾी आहे जेको चवंदो बि हो, या हुनजी ऑयल रिफाइनरीज़ खे तबाह करी आहे, पोइ हुन सां छा हासिलु थिए आहे? सो छाकाणि त हीअ जेको नई ख़्वाहिश आहे ईरान जी त हीअ डील न थिए ऐं बैक टू प्री वॉर सिचुएशन में हलिया वञूं त बसि स्टेट ऑफ हॉर्मोज़ खुली वञे, पर तव्हां असां नथा ठहूं, असीं दुश्मन आहियूं। हाणे इन में पोइ हू जेका ट्रॉफ़ी ॾेखारणी ट्रम्प खे उहा त मिले कोन थी। त हाणे हुन हिकिड़ो नओं इहो किसो, मतिलबु यकीनन ईअं हूंदो बि, पाकिस्तान इहो चयो बि हूंदो त भई तव्हां तकड़ि न कयो, थी सघे थो चयो बि पाकिस्तान इहो चयो हूंदो त असां डील कराए था ॾियूं। न, पाकिस्तान इहो चयो ज़रूरु हूंदो। ज़ाहिर मीडिएटर जो छा कमु आहे त ॿिनि माण्हुनि खे थोरो जेके झुंडनि में हिक ॿिए जे हथ आहिनि उनखे छॾाए न, त पाकिस्तान इहो कयो हूंदो। इनमें त को अजीब ॻाल्हि बि न आहे, इनमें का ग़लति ॻाल्हि बि न आहे। त ईरान खे बि चयो हूंदो हथु हल्को रखो, ट्रम्प खे बि चयो हूंदो हथु हल्को रखो, पर ॿियो सालिस जो कमु कहिड़ो आहे? सालिस जो कमु रुॻो घुराए चांहि जी कोप ते त कोन विहारणो आहे। ज़ाहिर उन्हनि खे चांहि जे कोप ते आणण लाइ बि त हिकिड़ी सालसी करणी पए थी। सो अॼु वरी मोहसिन नक़वी वियो आहे तेहरान। ज़ाहिर मोहसिन नक़वी न असांजो फॉरेन मिनिस्टर आहे न कुझु आहे, लेकिन बहरहाल हुनखे ई मोकिलियो वञे थो ईरान सां हिन जेका बैकडोर डिप्लोमेसी थिए पई। ज़ाहिर हू इंटीरियर मिनिस्टर बि आहे, शहबाज शरीफ़ जे त वेझो आहे न आहे, पर आसिम मुनीर साहब सां वेझो आहे। आसिम मुनीर साहब हिन में हिकिड़ी रोल प्ले कनि पिया। सो इट मेक्स सेंस त लास्ट मिनट वरी हिकिड़ी कोशिशि थिए पई त तेहरान खे कुझु ॻाल्हियुनि ते राज़ी कजे, जॾहिं की तेहरान जो सुप्रीम लीडर जो तर्जुमान जेको आहे ख़ामनाए साहब जो जेको नओं जूनियर ख़ामनाए आहे, उहो सख़्तु मौक़ुफ़ रखे पियो त असीं नओं मैकेनिज़म हरमोज़ ते ठाहियूं पिया। ऐं नथो सम्झां, ऐं सही त स्टेट ऑफ हरमोज़ त उअं ई खुलंदी जीअं पहिरीं हुई। इहे टोल टैक्स वोल टैक्स बड़ी ॻाल्हियूं आहिनि, लेकिन हिन सिचुएशन में जेका ॻाल्हि सम्झ में अचे पई त शायदि ईरान इहो चाहे थो, या सूरतहाल हिन ॻाल्हि जी अहिड़ी सूरतहाल ठहे पई त भला अगरि कागज़ ते वेही सहियूं ॿई धुरियूं न बि कनि त हिकिड़ो ट्रूस अची वञे, हिकिड़ी बसि स्टेट ऑफ हॉर्मोज़ खुली वञे, ही खुली वञे, उहे पाबंदियूं बि लॻियूं पयूं आहिनि। हाणे पाबंदियूं हिन दफ़े अमेरिका ओड़ी पाबंदियूं ईरान ते भले लॻाए रखे, पर उन ते अमल न थींदो, छाकाणि त हींअर ख़ुदि कल्ह चाइना मां वञण वक़्तु ट्रम्प चयो त जिन्हनि ईरानी चाइनीज़ कंपनी ते असां पाबंदियूं हुयूं त ईरान खां पेट्रोल न वठो, असीं हटायूं था। त मतिलबु पोइ ईरान खां चाइना बि तेल वठंदो, ईरान खां रशिया रशिया जी ज़रूरत न आहे, इंडिया बि तेल वठंदो, पाकिस्तान बि जीअं पहिरीं वठी रहियो थोरो वधाए छॾींदो, त उहो को हाणे पाबंदियूं एतिरो असरअंदाज़ कोन थींदियूं ईरान ते। लेकिन पोइ इंतज़ारु थींदो त हीअ नवंबर दिसंबर खां पोइ छा चेंजिस अमेरिका में इलेक्शंस खां पोइ अचनि थियूं ऐं जेको कुझु थिए पियो। सो बेसिकली
अगरि डील न बि थिए थी त सूरत हाल बैक टू नॉर्मल जेको हींअर काफ़ी हद ताईं नॉर्मल थी आहे पर वधीक नॉर्मल करण जी कोशिशि थींदी। पर साहब नंढो सवाल रखे त अमेरिका खे ज़ाहिर आहे कुझु अचीव कोन थियो, ट्रम्प खे विन कोन मिली, कॉस्ट कटिंग ठीकु आहे हिकिड़े क़िस्म जी थी वेंदी, पर ट्रम्प अॼु बि चए पियो त असां 20 सालनि जी बि कदगन ते बि तयारु आहियूं, पर असांखे बि ट्रस्ट न आहे ईरान जे मथां। त ज़ाहिर आहे अगरि स्ट्रेट खुली वञे ऐं या हलियो वञे, ईरान ॻाल्हियूं त करे थो पियो मैकेनिज़म जी, कंहिं बि स्ट्रेट जी सूरत हाल जी, न करे अगरि उनखे, त चाइना या रशिया इंट्रस्टेड त हूंदा न त स्ट्रेट में का हिकिड़ी मिलिटराइज़ेशन अञा थोरी वधाई वञे, छो जो हिकिड़ी शइ मिली चुकी आहे त उनखे थोरो स्टेबल रखिजे। हाणे त सुभाणे ईअं न थिए त वरी काथां को अटैक्स थियनि ऐं वरी ईरान खे जेको आहे उहो हिकिड़ी जेका मोनोपोली मिली चुकी आहे उन मोनोपोली खे वरी ड्रही वञे जॾहिं ईरान किरी पए त। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पहिरीं जेसिताईं ॻाल्हि इहा आहे त ट्रम्प जेको चए थो त अगरि 20 सालनि ताईं ही मञे ईरान त हू न्यूक्लियर इनरिचमेंट न कंदो त असीं राज़ी आहियूं हिन डील लाइ। हाणे इहो त ओबामा सां बि मुआदो थियो, पर उहो ज़ीरो इनरिचमेंट जी ॻाल्हि न हुई। ओबामा सां जेका तेहरान डील कई हुनमें त 3%, पोइ 5%, पोइ 6%, अहिड़ी को परसेंटेज में हो, छाकाणि त बॉम्ब ठाहिण लाइ शायदि 93% ऐं ओतिरी इनरिचमेंट खपंदी आहे। त अगरि पर हींअर ट्रम्प चए थो ज़ीरो इनरिचमेंट फॉर 20 years। ओबामा चयो हो त ठीकु आहे तव्हां हिन हद ताईं इनरिच कंदो जेको तव्हांखे ॿियनि मक़सदनि लाइ यूरेनियम जी खपे, ऐं असांजी जेकी इंटरनेशनल एजेंसी आहे उहो उनखे मॉनिटर कंदी। तेहरान इहो ई चाहींदो त हुनखे ओढ़ी का डील वापसि थी वञे, लेकिन हाणे ट्रम्प ओबामा जो उहो एग्रीमेंट रद्द कयो हो ऐं चयो त ॾाढो बेकार हू, त ओढ़ो ई एग्रीमेंट पाण कीअं कंदो। एग्जैक्टली। सो तंहिंजे करे उहो सम्झा थो त एग्रीमेंट न बि थिए, हिकिड़ी अंडरस्टूड सेटलमेंट थी वञे त भई जीअं हुआसीं हरू तव्हां बम उछलाए, हरू असां कयो बसि। हाणे पर हिन नई सूरत हाल में ईरान ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त जेको ईरान पंहिंजो ज़ाहिर कयो आहे स्टेट ऑफ हॉर्मोज़ ते मिलिट्री ताक़त, ॾिसो उन लाइ हुनखे उते को फ़ौजी चौकियूं ठाहिण जी ज़रूरत कोन्हे, उहो अंडरस्टूड थी वियो न। हाणे हिनखे अगरि हिन ते टोल ऐं अहिड़ी शयूं कंदो ईरान, उहा ख़ुदि चाइना खे क़ाबिल क़बूल न थींदी। कुर्बान अली शेर घोटकी मां। जी शेर साहब छा चवणु चाहींदा? सर छाला पुछां? जी साईं। पर मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके तकरार कारोकारी वारा ऐं मिसाल आहे या वॾेरा जेके नौजवान बेगुनाह क़त्ल कराइनि था, त छा हिननि में रोकथाम ईंदी या न ईंदी? इहो थोरो कुझु हिन बारे में अलीका विभाग बि मां तव्हां तो ॿुधाए। जी ठीकु आहे, न रोकथाम ईंदी या न ईंदी? हाणे तव्हां ॿ ॻाल्हियूं करे वियो, हिकिड़ी तव्हां कारोकारी जे हवाले सां चई वियो, ॿियो जिरगा। ॾिसो कारोकारी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, अगरि मिसाल कंहिंखे हिकिड़े स्पर ऑफ द मोमेंट ते, यानी हिकिड़े मौक़े ते कुझु अहिड़ो ॾिसे थो जिथे हुनजी अखियुनि ते पटी ॿधिजी वञे थी ऐं हू कंहिं बि जज़्बे में अची कुझु हरकत करे थो, उहो हिकिड़ी ॿी शइ आहे, उन ते चऊं सही आहे। पर कारोकारी जे नाले ते जेको धंधो थिए थो त कंहिंजो कर्ज़ु फॿाइणो आहे, कंहिंजी ज़मीन फॿाइणी आहे, कंहिंसां का ॿी दुश्मनी आहे, त घर में माई खे मारे छॾियो ऐं चओ हू कारो आहे, पोइ साईं जिरगा वेहंदा। पोइ हीउ धंधो या मतिलबु चाचनि मामनि खे घणी करतूं अची वञनि थियूं, सोटनि मासातनि खे, इहो जेको सॼो धंधो थिए थो, इहो ऐं नथो चाहियां त जेको ख़ुदि भाउ या मुड़ुसु या पुटु बि कनि था उहो सही आहे ऐं उनखे जस्टिफाई नथो कहे। क़त्ल त हर सूरत ग़लति आहे, लेकिन जेको धंधो हले थो उहो सिर्फ़ु हिन सूरत में घटिजंदो त जेका FIR आहे, केस क़त्ल जो मुक़दमो आहे, उन में पुलिस जी मदद में थिए ऐं पुलिस इन्वेस्टिगेट करे त हिन सौट मासात मामे चाचे खे छो हिन कयो आहे, ऐं हुन गैरत बदिरां उहो सबबु इन्वेस्टिगेशन में लिखनि त हिननि असल कारण छा हो, जी सची कराई बि आहे, असां वटि थींदो आहे, त केस प्रॉपर रजिस्टर थिए जंहिंमें सुभाणे ई को जिरगो करे ई न सघनि। हींअर त थिए थो त छाकाणि त छोकिरी जा माउ पीउ या को भाउ वञी FIR कटाइनि था, उन सां वरी राजूड़ी करे वठनि था, ॿार पए थो, चङनि मठनि जो फ़ैसिला थी वञनि था। सो उहो त ही जेसिताईं ही तरीक़ो ॿियो को सम्झ मूंखे नथो अचे, लेक्चर सां ऐं चवण सां ख़तमु कोन थींदो, छाकाणि धंधो आहे।
ॿियो जेको जिरगा हीअ इहो त ॾिसो हाणे हीअ त जेसिताईं तव्हांजो सॼो जुडिशियल सिस्टम ठीकु न थींदो मतिलबु आऊं त पाण हुनखे हिकिड़ी तरीक़े सां भोॻियां थो तेसिताईं हू ठीकु नथो थिए इन मां इहे पोइ माण्हू चवनि था यार हाणे केरु वञी कोर्टनि में 20 साल 25 साल 30 साल लोड़े वकीलनि खे पैसा ॾे हे बि करे हो बि करे हलो भाई ठीकु आहे यार जहिड़ो तहिड़ो फ़ैसिलो थींदो ॻाल्हि खुटी पवंदी कॉल जावेद समूह नगर पार्क मां जी समूह साहब छा चवणु चाहींदा साईं हिन वक़्तु नई तरमीम वारनि जी जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन्हनि में चवनि पिया त जेके मौजूदा सूबा आहिनि उन्हनि खे टोड़े वरी नवां सूबा ठाहींदा अॻे भुटे साहिब जे वक़्त खां वठी असां वटि हिकिड़ो सिस्टम हूंदो हुओ त कोटा सिस्टम जो रवाजु हूंदो हुओ जंहिंसां घटि जेके तरक़ी याफ़्ता इलाइक़ा हूंदा उन्हनि खे फ़ाइदो थींदो हुओ तव्हां खां हिन वक़्तु आउं इहो ॼाणणु चाहियां थो त हीउ जेको नई तरमीम अचे पई उन खां पोइ जेको नओं सिस्टम राइज थींदो छा उन में कोटा सिस्टम बरक़रार रहंदो या वरी ॿियो को निज़ाम जेको आहे सो लागू कयो वेंदो ठीकु साईं मैं भी करण गुलाम हुसैन चांडियो बदीन मां जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा भारत गुलाम हसन पहले दफ़े सां थो ॻाल्हायां त बदीन ज़िले हेडक्वार्टर में हिकिड़ी सरकारी सिविल अस्पताल आहे उन खां सवाइ डिस्ट्रिक्ट अस्पताल आहे जंहिंमें वॾी तइदाद मरीज़ दाख़िल आहिनि उन्हनि मरीज़नि सां आयल कीमादा हिन सख़्तु मौसमी हालतुनि में उस में कॾहिं सियारे में त सर्दियुनि में बिस्तरा विछायो ॿार वेठे आहिनि उन सां गॾु रधो पघो कनि था उन्हनि सां गॾु औरतूं बि अचनि थियूं नंढा ॿार बि हुजनि था जेके पंहिंजे बीमार सां जी तीमादा लायल हुजनि था सख़्तु मौसमी हालतुनि में ॾाढा परेशान आहिनि उनजे लाइ हाल जंहिंमें बिजली पाणी गैस सोलर सिस्टम जी सहूलियतूं हुजनि उन सां गॾु कमरा बि कराया वञनि उनमें ठीकु आहे साईं समूह साहिबु हाणे तव्हां त ॻाल्हि खे अलाए किथे वञी पहुचायो आहे अगरि तव्हां त ठाहे बि छॾिया नया ठाहे बि सूबा छॾिया ऐं उन खां पोइ तव्हांखे कोटा सिस्टम जी ॻाल्हि थी थिए पई हुन खां ठहण खां पोइ कोटा सिस्टम जी साईं सूबा ठहियो हिन त आउं छा ॻाल्हायां लेकिन मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे त कोटा जी जस्टिफिकेशन इहा हुजे थी इंडिया में बि आहे हिते बि आहे कोटा जी जस्टिफिकेशन इहा हुजे थी त हिकिड़ा प्रिविलेज्ड एरियाज़ आहिनि हिकिड़ा अंडर प्रिविलेज्ड एरियाज़ आहिनि हिकिड़ा ॾूरां इलाइक़ा आहिनि उनखे त ऐं उहे के मुद्दत लाइ थींदा आहिनि उनजो पोयां कारण जेको असां वटि बि हो उनजो कॉन्सेप्ट इहो हो त जेसि ताईं सेम सर्विस सॼे मुल्क में बाराड़ी जा इलाइक़ा बि रूरल एरियाज़ बि एतिरा डेवलप थी वञनि उते बि कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ ऐं सभु शयूं एतिरी प्रॉपर थी वञनि त पोइ मेरिट ते थियणु खपे लेकिन छाकाणि त हिकिड़ो कराची में डिफेंस में पढ़ंदड़ ॿार ऐं तव्हां हिकिड़े काछे में पढ़ंदड़ ॿार खे कॉम्पीट कीअं कराईंदो या त तव्हां काछे में बि साॻी सहूलियतूं ॾियो पोइ भले मेरिट ते करियो हाणे इहे तव्हां जेके ॻाल्हि कयो पिया उहो त मूंखे सम्झ में आउं त छो वेही कया ऐं इहा तरमीम जेका आहे ॻाल्हि इहा आहे त हीअ त हिकिड़ो मार्केट में छॾियल आहे न ॻाल्हि इहो छा अगरि कोटा हुजे न हुजे हिन सां हुन ॻाल्हि जो घर ई सिंध जा माण्हुनि लाइ हिकिड़ो जज़्बाती मामिलो आहे चांडियो साहिबु हीअ जेको तव्हां बिल्कुलु तव्हां सही पिया चओ माण्हू दरबदर थियनि था पोइ अगरि इहो एतिरो जेतिरो अहसासु तव्हां कयो पिया त उन्हनि खे को शेड्स ठाराए ॾिजनि पोइ सोलर हुजे पोइ पखा हुजनि इहो सही अलाह करे हर हंधि हुजनि तव्हांजे बदीन बस स्टॉप ते छा सूरत हाल आहे उते माण्हू दरबदर आहिनि कोर्टनि कचहरियुनि में ॿाहिरि वेठा आहिनि माण्हू हर हंधि सूरत हाल आहे असां वटि उहो अहसासु ऐं दर्द हुजे पर बहरहाल जेको तव्हां ॻाल्हि चओ पिया अलाह करे ईअं थिए बदीन में सॼे सिंध में थिए असां पंहिंजी ॻाल्हि साईं बि कढी हाणे 18वीं तरमीम जी ॻाल्हि त पाण 18वीं तरमीम ते बहस मुबाहिसो अञा ताईं जारी आहे हले थो पियो कोई नई थ्योरी बि अचनि थियूं पियूं कुझु पाण ॻाल्हाईंदा आहियूं जेको त भई सिस्टम रैप अप ऐं इहो सभु कुझु हाणे उहे थ्योरियूं वधीक असर कुझु माण्हू स्टेपदार हुजे क़रीब माण्हू त चवनि था पिया त भई मतिलबु अंधाधुन क़िस्म जी हिकिड़ी अकाउंटेबिलिटी प्लान थी थिए त सफ़ा माना जीअं फुली लोडेड क़िस्म जी जेका थ्योरी हलंदी हुई हुई न लेकिन अकाउंटेबिलिटी के इन ई सिस्टम में रहंदे या सिस्टम ई फारिग कबो नज़र हलियो वेंदो न पोइ त जॾहिं करे करे अंधाधुन क़िस्म जी अकाउंटेबिलिटी अगरि त माना पोइ जेको ॾिसो न अयूब ख़ान आयो त चवनि था त 303 ऑफिसर्स खे कढियो वियो 303 ज़माने में शायदि राइफल पोइ शायदि भुट्टो साहिबु आयो त अलाए केतिरा 1400 अलाए इहे पोइ ईअं थींदो वियो पोइ नवाज़ शरीफ़ आयो यानी कि हुन ते पाण ते शरीफ़ माण्हू ते तमामु घणा करप्शन जा इल्ज़ामात हुआ हुनजो न आऊं एहतसाब सेल ठाहींदुसि हिकिड़ो सैफ़ुर रहमान टाइप माण्हू अची वियो
पोइ चल सो चल चलियो, पोइ मुशरफ साहब आयो, हुन चयो न एहतसाब ब्यूरो करे छॾींदासीं, पोइ हिनखे अलाए कमीशन हूंदी, अलाए छा हूंदो, एहतसाब ब्यूरो हुई, पोइ वरी नैब थी। पोइ अलाए छा हू नैब हुई। हाँ। पोइ इमरान ख़ान जे दौर में हू कंटिन्यू रही, जेका जंहिंमें इहो त फ़िलहालु त माण्हुनि खे 120 अलाए 90 ॾींहंनि लाइ बंदि करे छॾियो। 90 ॾींहं हुन खां को पुछाणो ई न थींदो त भई तूं कहिड़े दर्द में पियो आहीं, तूं ॾोहारी आहीं या न आहीं। इहा अकाउंटेबिलिटी भले करे वठो, हिन सां कुझु थिए थो, माज़ी में त कुझु न थियो। अयूब ख़ान खां वठी अॼु ताईं हिननि शयुनि सां कुझु थियो कोन्हे। तव्हां सिस्टम खे अगरि ठीकु नथा कयो, रूल ऑफ लॉ न आहे, अगरि तव्हां लॉ ब्रेकर्स खे, यानी करप्शन कानून टोड़ण आहे, उनखे तव्हां चओ त हाणे इहो कानून में मुंहिंजी गिरफ़्त में नथो अचे, तंहिंजे करे आउं पाण कानून टोड़े हिन खे झले वठां थो, पोइ त हीउ विशेष सर्कल आहे। छाकाणि कॾहिं न थींदो, कॾहिं न थींदो। छाकाणि त अगरि मूं ते तव्हां ड्यूटी रखो त आउं तव्हांजी जांच कयां, हाणे मूंखे कुझु मिले न पियो त यासिर ठीकु आहे, हिकिड़ो मशहूरु आहे बाबा यासिर तमामु घणो गड़बड़ कई आहे, पर हू किथे हथु त ॾिए न कानूनी, त हाणे हू चओ त कानूनी न आहे न, हाणे हू यासिर खे गैर कानूनी तरीक़े सां कंदसि। जॾहिं मूंखे इहो इख़्तियार आहे त आउं पाण कानून टोड़ियां तव्हां खां रिकवरी करण लाइ, त पोइ आउं तव्हां सां हिकिड़े वक़्त में अची इंसान आहियां न, भई फ़रिश्तो त आउं बि न आहियां, मां तव्हां सां ॾेती लेती कंदुसि। त जेसि ताईं तव्हां सिस्टम बजाए इहो जेको ब्यूरोज़ ऐं कमेटीज़, जेसि ताईं सिस्टम में ट्रांसपेरेंसी न ईंदी, जेसि ताईं सिस्टम में डिस्क्रिशन ख़तमु न थींदो, हीअ जेको माण्हुनि जा इस्तेकाक आहिनि, माण्हुनि जा जेके सवाबदीदी इख़्तियारात आहिनि, ऐं जेसि ताईं रूल ऑफ लॉ न ईंदो, गवर्नेंस ठीकु न थींदी, तेसि ताईं ख़्वाहिशूं आहिनि। अज़ीज़ुल्लाह ख़ासकली दादूमा जी, ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो साईं अली काज़ी साहब खां इहो सुवालु आहे त सिंध में तालीमी इदारनि खे हाणे प्राइवेट कयो पियो वञे, छा इन अमल करण सां तालीम में सुधारो ईंदो, या जेको पहिरियां तालीम हले पई उनखे बि माना गर्क कयो वेंदो? जी ठीकु साईं, NGO जे हवाले साईं चयो कहिड़े हीअ जेको अडॉप्ट स्कूल्स ॾिना पिया वञनि त NGOs खे ओवरसीज़ पाए, पोइ सरकार पैसा छाजी थी वठे? ॾिसो, आउं चवां थो प्राइवेट स्कूल्स त उअं ई खुलनि पिया, पर अगरि सरकार पंहिंजो हॉस्पिटल, पंहिंजी जेका आहे उहा स्कूल जी मैनेजमेंट्स प्राइवेट सेक्टर खे ॾिए पई, त एडमिट करे पई न, एतराफ़ करे पई त हू कॉम्पिटेंट या उन्हनि में हू नथा हलाए सघनि। अच्छा, NGO या प्राइवेट सेक्टर तव्हां भले चओ त हू नॉन प्रॉफिटेबल आहिनि फलाणे, नॉन प्रॉफिटेबल छो हलाईंदो? हा, हिकिड़ो माण्हू माना इमरान ख़ान पंहिंजो ट्रस्ट ठाहे छॾियो, उहो त हिकिड़ो वन ऑफ केस थी सघे थो, पर अगरि हिकिड़ो माण्हू खे तव्हां चओ त स्कूल हलायो, हू हुन में कीअं मतिलबु हुनजो इंट्रस्ट कीअं डेवलप कंदो? इहो ह्यूमन फितरत जे ख़िलाफ़ु आहे। 27 केतिरा तव्हां आणींदो? सो सरकार खे प्राइवेट स्कूल्स खे बि मॉनिटर करणु खपे त प्राइवेट स्कूलनि में छा पियो थिए। असां वटि प्राइवेट स्कूलनि जी पढ़ाई छा आहे, फीसूं केतिरियूं आहिनि, ऐं पढ़ाई छा आहे, कुझु खे छॾे करे ट्यूशन्स वठनि था ॿार प्राइवेट स्कूलनि वारा, त पोइ फ़ाइदो छा थियो? त प्राइवेट सरकारी अगेन ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं तव्हां जज़ा ऐं सज़ा ठीकु न कंदो, तव्हां हिकिड़ी सॼी पंहिंजो सिलेबस ठीकु न कंदो, तव्हां करप्शन ख़तमु न कंदो, तव्हां उस्ताद जेके आहिनि सिफ़ारिशनि ते भर्ती न कंदो, इहे सभु धंधा न बंदि कंदो। हाणे त चवनि था न त स्कूल एजुकेशन बि ॾियो, वफ़ाक़ खे हेल्थ बि ॾियो। पोइ वफ़ाक़ छा करे वठंदी? वफ़ाक़ बि सरकार हलाईंदी, पोइ वफ़ाक़ वरी प्राइवेट खे ॾेई छॾी, त ॻाल्हि साॻी थी, सिंध सरकार ॾेई छॾे। जी हा। अच्छा, पर सिंध सरकार जो त कॉन्स्टेंटली काफ़ी टाइम खां इहो ई रहियो आहे हिकिड़े क़िस्म जो ॾिणु, माना हेल्थ सेक्टर में बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत घणा कम, इहो PPH आहे, पूरो हिकिड़ो अलॻि इदारो खड़ी करे छॾियो। एजुकेशन जे अंदरि बि सिंध एजुकेशन फाउंडेशन पहिरियों खड़ो कयो, पोइ इन सिंध एजुकेशन फाउंडेशन खे पहिरियां स्कूल ॾिना विया, वरी पोइ शायदि ओॾे पूरो त न थी, वरी NGO खे ॾिना विया, त हीअ त पर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सॼी गवर्नमेंट जेका आहे ॾिणु, माना हिकिड़े क़िस्म जो वॾा वॾा खाता पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कन्वर्ट कंदी थी वञे। You see, this shows कि you are not able to perform. Yes. अगरि सॼी तव्हां जेकी ॻाल्हि कई, DHQ न पिया हलनि, PPHI ठाहियो, PPHI ठाहे छॾियो, डिस्ट्रिक्ट हेल्थ न पिया हलनि, PPHI छा थी करे, उहो सभिनी खे साम्हूं आहे।
सिंध एजुकेशन फाउंडेशन छा थी करे सभिनी खे ख़बर आहे। अहिड़ा ॿिया खाता बि खोले छॾियो पई, प्राइवेट सेक्टर खे ॾेई छॾियो, पोइ तव्हां किथे आहियो? ऐं एॾी एम्प्लॉयमेंट आहे इन पंहिंजे इन एजुकेशन डिपार्टमेंट या हेल्थ डिपार्टमेंट जी, त हेॾी एम्प्लॉयमेंट खणी करे असां अॻिते हलूं। पंहिंजी ॻाल्हि हली त अकाउंटेबिलिटी ऐं इहो सभु कुझु त इंट्रस्टिंग आहे जो अॼु वावड़ा साहब करीब सम्झा वेंदा, वावड़ा साहब घटि ॻाल्हाईंदा आहिनि, पर जॾहिं अमेंडमेंट जो ज़मानो ईंदो आहे त वावड़ा साहब अक्सर बेशतर साम्हूं अची वेंदा आहिनि। त वरी वापसि वावड़ा साहब अची विया आहिनि, त हाणे अमेंडमेंट जी ॻाल्हि त फ़िलहाल अञा एतिरी ख़ासि कोई कई नथऊं, पर हे पिंकी जे हवाले सां चवनि पिया त भई पिंकी जहिड़ा अञा जाम ईंदा, अञा अहिड़ा स्कैंडल ॿिया बि ईंदव। ॾिसो 28 तरमीम बिल्कुलु गर्मी सां इस्लामाबाद में डिस्कशन गर्दिश में आहे, हा। ठीकु आहे, उनमें असल छा आहिनि उहो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, त ॾेखारियो छा पियो वञे, ॿुधायो फीड छा पियो थिए, पर असल छा ईंदी उहो त बाद। लेकिन कुझु न कुझु मतिलबु 28 तरमीम ख़ुदि आहे त सही, हाणे उनमें केतिरी सख़्तु ॻाल्हियूं ॿुधाए ऐं बाक़ी जेके असल ॻाल्हि आहे उहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। भई NFC आहे, पाणी आहे, सूबनि जी ॻाल्हि आहे, माइन्स एंड मिनरल्स आहिनि, जेको बि आहे उहो त ॾिसो साम्हूं ईंदी त हुन ते पाण डिस्कस कंदा। लेकिन 28 तरमीम आहे। उन खां अॻु सिंध में अच्छा उन ॾींहुं बि तरतीब सां तव्हांखे अर्ज़ु कयो त 28 को बि तरमीम करण लाइ आइन में फ़िलहाल पीपल्स पार्टी जे वोटनि जी ज़रूरत आहे। सिंध में महीने सवा खां इहे पाण बि डिस्कशन कयूं था त थोरी हवा त फिरियल नज़र अचे थी, थी सघे थो कुझु बि न हुजे, पाण त इहा ॻाल्हि कयूं था, लेकिन ईअं कीअं आहे, उछतो उछतो हीउ छा पियो थिए। इन सॼी ॻाल्हि जे विच में हिकिड़ी माई लाहौर मां हिकिड़ो वफ़ाक़ी इदारो खंभे थो ऐं उनखे सिंध पुलिस जे हवाले कयो, भले सिंध पुलिस इनकार करे, हाणे तूं माई बि चए पई अॼु मोहतरमा पिंकी त मूंखे लाहौर मां वठी आया पुलिस त चिटी सां गिरफ़्तार कयो आहे, उहो ठीकु आहे, इहा वीडियो ई जाली जेको मूंखे पकड़ाईंदा। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त लामुहाल आहे असां जहिड़े मुल्क में जिथे ट्रांसपेरेंसी न हुजे उते पोइ कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ ठहंदियूं आहिनि। त पाण कल्ह बि चयो पियो त मूं तव्हांखे चयो पियो त मूंखे ख़बर न आहे त हिन ॻाल्हि जो हुन ॻाल्हि सां छा तालुक़ु आहे, लेकिन अगरि फैसल वावड़ा चए थो त अञा ॿिया बि अहिड़ा स्कैंडल ईंदा त फैसल वावड़ा खां केरु पुछे त छो छा आहे, हींअर कहिड़ो मौसम आहे, जून जो महीनो जा इन जी का कुंडली निकितल आहे, त छो ॿिया निकिरंदा। कुझु माण्हू चवनि था बाबा हीउ जेको वेठे वेठे मलिक रियाज़ जो वेठे वेठे त न थियो आहे, हुनजे ख़िलाफ़ वठ पकड़ हुई, हुनजो उहो जेको बहरिया में पंहिंजो महल टाइप घर हुअसि उहो बि सील कयो अथनि। हाणे चवंदा मथां हू गिरफ़्तारी जी का कोशिशि थिए, जा रेड वॉरंट त जारी थियल आहिनि। कुझु माण्हू कुझु ॿियो चवनि था, कुझु ॿियो चवनि था। सो छा असीं, मूं त कल्ह बि तव्हां सां गुज़ारिश कई, छा मुल्क या सूबे जा माण्हू ही इवेंट्स जेके आहिनि, पिंकी आहे या ही सभु आहे, हिन खे हिकिड़ी आइसोलेशन में हिकिड़ो इवेंट करे ॾिसूं। कुझु न आहे बाबा, हिकिड़ो इवेंट आहे, हिकिड़ी कोकेन डीलर हुई मुबैना तौर ते ऐं हू बचिजी वई आहे हिनखे, पर कुझु माण्हुनि जो इसरार आहे त न हिन खे तव्हां इस्लामाबाद जी गर्मी सां जोड़े ॾिसो। पाण को साबिती त कोन्हे, पर अगरि फैसल वावड़ा चए पियो त घणी ईंदी वेड़ी त माना पोइ कुझु न कुझु त जुड़ियल आहे। यस ट्रू दैट। कॉलर मोहम्मद शरीफ बोज़दार दुबई मां। जी बोज़दार साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम यासिर साईं। वालेकुम सलाम साईं। साईं सवालात लड़कीअ में हिकु फोरू खे ॻोठाणनि गिरफ़्तार करे पुलिस हवाले कयो वियो ऐं 5 मिंट खां पोइ हुनखे फुल फिराई कयो। उन हवाले सां आहे त छा हिन फुल फिराई या हाफ फिराई मां ॾो या फोर में को घटिताई अची सघे थो? ठीकु साईं। बोज़दार साहिबु आउं नथो सम्झां ऐं न उनमें बिलीव कंदो आहियां। थोरी देरि पहिरीं मूं चयो पिए त कानून तोड़ींदड़ खे अगरि कानून लागू कंदड़, मिसाल पुलिस कानून लागू कंदड़ आहे, अगरि कानून लागू कंदड़ पाण कानून तोड़ींदी कानून लागू करण लाइ, इहो तज़ाद आहे। जी इहो पोइ केओस आहे न, केओस आहे। ऐं मतिलबु ॿिए भेरे फोरू जेको आहे सोचीनि अञा वधीक त मतिलबु देरि न करणी आहे, जेको उन में हथु विझे उन सां अगरि ठीकु आहे। जीअं कराची में थिए एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग सां तव्हां जुडिशियस माहौल त नथा ठाहे सघो, इट्स एक्स्ट्रा जुडिशियल। हिकिड़ी कानून ऐं वायलेंस ब्रीड्स वायलेंस वारी मुबरा आहे न। हा न ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि इनकाउंटर थिए थो पुलिस जो, पोइ पुलिस मारे छॾे थी त उन सां डिटरेंस क्रिएट थिए।
त हुन अगरि तव्हां कि भई पुलिस हिते हुते वेठी आहे, सादनि कपिड़नि में वेठी आहे, असां वटि अञा पुलिस यूनिफॉर्म में पाए सायरन वॼाईंदी फिरंदी आहे। अड़े छो था फिरो सायरन वॼाईंदे? माना तव्हांजी नियत ई न आहे त पोइ तव्हां फोरन सां या Engage थियो। ॾोहारियुनि सां इंगेज थियो। तव्हांजो मक़सदु इहो आहे त हट जाओ हटो बचो, भॼी असीं वञो। अचूं पिया, भॼी वञो। पर छो कराची में पुलिस या वॾनि शहरनि में छो सादनि कपिड़नि में नथी हुजे? छो यूनिफॉर्म पाए गर्मी में ग़रीबनि खे जेको आहे कारा जेको आहे वर्दी जेको पुलिस जी आहे पाराए घुमो था? सादीन गाॾियुनि में मोकिलियो न, त जे हू इंगेज थियनि हुन ॾोहारियुनि सां, पर उहो न करिणो आहे। सो आउं नथो बुज़दार साहब सम्झां, तव्हां मूंखां पुछो, आउं नथो सम्झां हिन सां ॾोह घटि थींदा, बल्कि वधंदा। कॉलर आसिफ अली सुमरो दादूमा जी। सुमरो साहब छा चवणु चाहींदा? सर आसिफ अली सुमरो दादू खां बि अर्ज़ु कयां। सर अली काज़ी खां साहिब खां मुंहिंजो इहो हिकिड़ो सुवालु आहे त उजाला न्याणी आहे मेहर जी, जेका अगवा थी वई हुई, जंहिंखे 32 ॾींहं गुज़री चुका आहिनि हिन वक़्त ताईं, पर हिन वक़्त ताईं को उन न्याणी जो अतो पतो जेको आहे सो न मिली सघियो आहे। SSP दादू पारां दवा बि कयूं वियूं आहिनि त असां कोशिशि कयूं वेठा था, कोशिशि कंदासीं, पर 32 ॾींहं गुज़रण बावजूदि हींअर ताईं जेको आहे हिन मासूम न्याणी जो को पतो न पइजी सघियो आहे। छा था सम्झो सर, इहा न्याणी बाजाब थींदी या वरी प्रिया कुमारी वांगुरु बसि आतिरो जेके वालदेन आहिनि उहे पले विया आहिनि? जी ठीक साईं। सही सुबह ॿियो कॉलर अच्छा। दिलमुराद कल्यार सांगड़ मां। जी कल्यार साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं। सर, सबसे पहले अली काजी साहब खे अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम सलाम साईं। सर, ये वफ़ाक़ी हुकूमत था 28 तरमीम जेका आणण जी कोशिशि पई करे, छा पीपल्स पार्टी इन जी हिमायत कंदी? अॻे बि तरमीमूं आयूं आहिनि त पीपल्स पार्टी जी मुखालफ़त कई आहे, उहे दिलि बाक़ी थी विया आहिनि। ऐं ताज़ो जेका सिंध में सियासी सूरत हाल आहे, मौलाना फज़लुर रहमान साहब बि पधारे सां मुलाक़ात कई आहे। छा ईंदड़ वक़्तु सिंध में का सियासी हलचल शुरू थियण वारी आहे सर? साईं पहिरीं सुमरो साहब ॿारड़ी जो ही प्रिया बि सिंध जी गुडड़ी आहे, ही बि गुडड़ी जेका आहे उजाला इहा बि ग़ाइबु थी वई आहे। ज़ाहिर न उजाला जी माउ खे सुखु ईंदो हूंदो, पीउ खे न उजाला ॾींदो हूंदो। ऐं ही SSPs बड़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि। अगरि ही जेको SSP दादू चए पियो त साईं मां वरी कोशिशि कयां पियो, त कहिड़ी कोशिशि आहे? भला असांखे न, माइटनि खे त ॿुधाए। रुगो प्रोटोकॉल ॾियण में मतिलबु दादू मंशिया जो गढ़ थियल आहे। जी हा। लेकिन सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, बसि मुहतारनि खे राज़ी रखिणो आहे। सो अगरि दादू पुलिस खे इहो करिणो आहे, मतिलबु आई थिंक कि IG सिंध को टाइम फ्रेम ॾे SSP दादू खे, त भई हेतिरे ॾींहंनि में उजाला जो अगरि कोई डेवलपमेंट नथो करे सघी त पोइ हिते लाइन हाज़िर करायो। हा जवाब ॾियो। अहिड़े ऑफिसर खे फील्ड में रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? सो दिस इज़ मतिलबु ॾाढी अज़ियतनाक ऐं तकलीफ़दार ज़ाहिर माइटनि लाइ त हूंदी, पर असां जहिड़ा सिंधवासी जिन्हनि जी सभिनी जी गुलड़ियूं आहिनि, इहे नथियूं मिलनि त ॾाढी अज़ियत थिए थी, तकलीफ़दार ॻाल्हि आहे। सही कल्यार साहब, 28 तरमीम ते पीपल्स पार्टी छा कंदी? इहो त पीपल्स पार्टी त फ़िलहाल ऑफिशियली पीपल्स पार्टी जो त मौक़िफ़ इहो आहे त हुननि सां के राब्तो ई न कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो आहे, हिन खां पोइ ॻाल्हि ख़तमु थी वई न, त हू चवंदा असां सां के राब्तो ई न कयो आहे। लॉ मिनिस्टर भी चए थो त का असांजे तारड़ साहब भी चए थो, आज़म नज़ीर तारड़ साहब, त का इंडिकेशन न आहे फ़िलहाल 28 तरमीम जी। त बसि पोइ ॻाल्हि ख़तमु थी वई। पोइ त माना बि टाई फिश थी वियो, ही सभु ईअं हरू भरू मार्केट में छॾियो वियो। इहो ई आउं चाहियां थो त को ऑफिशियली अगरि चई छॾे सरकार त अहिड़ो को इरादो ई न आहे। पर इहो मूंखे यादि आहे त 26 आईनी तरमीम लाइ बि इहा ॻाल्हि कई लाइ बि चयो, 27 लाइ बि चयो त कुझु कोन्हे, ओचितो अची वञे थी। पोइ शायदि उन्हनि खे ओचितो ई मिले थो मसवदो, त हुननि ग़रीबनि जो बि ॾोह न आहे, उहो बि कूड़ नथा ॻाल्हाइनि। उन्हनि खे मिले ई सुबुह जो थियो, त ॿिनि पहिरनि जो हिकिड़ो ॾींहुं पहिरीं त हुननि खे पाण ख़बर न हूंदी आहे त अहिड़ी का तरमीम थिए पई। त अगरि उहा तरमीम पहिरीं साम्हूं अचे ऐं ऑफिशियली केरु धणी थिए हुन तरमीम जो, ऐं हुन में छा आहे, त पोइ पाण चई मतिलबु पोइ हुते कमेंट करे सघंदासीं कल्यार साहिब त छा आहे छा न आहे। छाकाणि त पीपल्स पार्टी बि ज़ाहिर आहे अगरि को सूबनि जी ॻाल्हि आहे, को पाणी जी ॻाल्हि आहे, त पोइ ज़ाहिर आहे पोइ सिंध जा माण्हू न मञंदा। पर अगरि कोई टेक्निकल गुफ़्तगू आहे, उहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। सो बाक़ी ज़ाहिर ही सिंध में हिकिड़ी पॉलिटिकल प्रेशर त क्रिएट थिए पियो, इहो त बेसबब न आहे। ऐं छाकाणि त हीउ इलेक्शन जो माहौल बि न आहे। हींअर इलेक्शन खे 2 साल मस थिया,
2 साल पूरा हाँ जुलाई में 2 साल पूरा थिए न फेब्रुअरी में 2 साल पूरा थी थी 2.5 साल थिया आहिनि। त इहो जेको मौलाना फज़ल रहमान साहब बि पीर साहब पघारे सां मिलिया आहिनि, GDA बि एक्टिव थी आहे, फंक्शन लीग बि एक्टिव थी आहे, त इहो बेसबब त नाहे। अच्छा बेसबब न हूंदी, मतिलबु आउं सम्झां थो सबब त हूंदा आहिनि जा, टाइमिंग त मैटर कंदी आहे। सवाल ज़ाहिर घणा थियनि था, पर अॼुकल्ह त हाणे डिफरेंट क़िस्म जी सिचुएशन आहे, जीअं किथे कुझु ॻाल्हियूं इहे बि जॾहिं हलनि थी पियूं त इमरान ख़ान साहब जी तरफ़ का रिलीफ या इंडिकेशन्स आहिनि, घणा माण्हू क्लेम कनि था पिया, आहिनि न आहिनि पंहिंजी जाइ ते। पाण कल्ह बि डिस्कस कयो त वाई इट वुड बी इम्पोर्टेंट जॾहिं अगरि हिन वक़्तु का आहे सिचुएशन। पर सवाल त पोइ इन सूरत हाल में बिल्कुलु बेसिक आहे न, त छा कैन वी अफोर्ड, छा अफोर्ड करे सघिजे थो त असां पीपल्स पार्टी खे बिल्कुलु क्रश करे छॾियूं, बिल्कुलु वॉल ते लॻाए छॾिजे इहे सिस्टम, या PTI खे ॿिन्ही खे गॾु? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहे जेको फ़ैसिला कंदड़ हुजनि था, मूं पहिरीं बि हिकिड़ो दफ़ो गुज़ारिश कई, हिननि वटि डिपेंड करे थो त केतिरी केतिरी ताक़त ते वेठल आहिनि। बिल्कुलु थी वञे थो, मतिलबु मुशर्रफ आयो, मुशर्रफ उन जी वॾी 2 पार्टियूं हुयूं, उन्हनि PTI एतिरी हुई कोन, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग, बोथ वर वेरी अनपॉपुलर एट दैट स्टेप। सर ॾिसो दैट इज़ फॉर पीपल टू डिसाइड न। नवाज शरीफ पावर में हो, बेनज़ीर साहबा शहीद जेके आहिनि उहे पावर में न हुयूं, एग्ज़ाइल में हुयूं न, वेदर दे वर पॉपुलर और नॉट, लेस पॉपुलर त हुआ ॿई ॼणा, लेकिन हिकिड़े ई वक़्त में ॿिनि पॉलिटिकल फोर्सिस खे, ॿिन्ही मेजर पॉलिटिकल फोर्सिस खे, त डिसीशन हो जेको जंहिंमां खड़तेल कुझु न निकिलो, हू जेको क्यू लीग ठाही वई, उहो त जीअं मुशर्रफ वियो त क्यू लीग बि गुम थी वई, 10 साल ज़ाया थिया, ॿियो कुझु बि न थियो। ज़ियाउल-हक़ हुनज़ाने हिकिड़ी मेजर पॉलिटिकल पार्टी पीपल्स पार्टी खे क्रश करण जी कोशिश कई, थी त कोन। सो ईअं क्रश व्रश त पॉलिटिकल पार्टीज़ न थींदियूं आहिनि। इमरान ख़ान सां जेको जुठ कई वई आहे या उनजी पार्टी सां, पोइ छा अॼु छॾियो, अॼु इलेक्शन करायो फेर, क्रश व्रश कोन थींदियूं आहिनि पॉलिटिकल पार्टीज़, बल्कि उहो त अञा वेतर, पर सिर्फ़ु इहो आहे त हिकिड़ो थोरो मतिलबु हुननि जी जेका मज़ाहमत जी सघ हूंदी आहे उहो घटिजंदी वेंदी आहे। पर हींअर पीपल्स पार्टी जे केस में मामिलो सिर्फ़ु इहो न आहे त पीपल्स पार्टी को अवामी रद्देमल ॾेखारे छॾींदी, ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको स्टेटस को आहे, हिन जो हिकिड़ो पुर्ज़ो बि अगरि हिलियो इस्लामाबाद में, त हीउ हिकिड़ो ॾाढो फ्रजाइल क़िस्म जो, नाज़ुक क़िस्म जो हाउस ऑफ कार्ड्स आउं चवां थो, काकमहल बीहंदो कोन। पोइ अगरि सभिनी खे ई फारिग करिणो अथनि त पोइ ॿी ॻाल्हि, पोइ उहो प्लॉय हूंदो न, पोइ प्लॉय त वरी पोइ को बि रुख अख़्तियार करे सघे थो न, पोइ चई थी सघे थो पोइ त चेन ऑफ इवेंट्स आहिनि न। हा, पोइ त ज़रूरी न आहे त हथ में रहे, पोइ कोई स्क्रिप्टेड न रहंदो आहे। पोइ जॾहिं हिकिड़ी पतो लुॾंदो आहे त पोइ टक 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 थियणु शुरू थी वेंदो आहे, उहो तव्हांजे पोइ वस में नथो हुजे, चाहे तव्हांजी नीयत न बि हुजे। सो आउं ईअं सम्झां थो त ही जेको अकाउंटेबिलिटी ऐं ही सभु शयूं आहिनि, अगरि त ॾिसो हींअर पहिरीं पाकिस्तान में कंहिं गैर जमहूरी मामले लाइ, गैर आइनी मामले लाइ हिकिड़ो वॾो ख़दशो इहो हूंदो त अमेरिका बहादुर छा कंदो। जी हा, हींअर ट्रंप खे को परवाह न परवाह आहे त अमेरिका में आइनी हुकूमत आहे न आहे, त इहो इशू हाणे रहियो कोन्हे। तंहिंजे करे कई माण्हुनि जो ख़्यालु आहे त शायदि अहिड़ो कुझु कयो वञे, लेकिन चलो ट्रंप खे त परवाह न आहे, पर असांजी इकॉनमी किथां, ॾिसो 5 रुपया मस हिकिड़ा पेट्रोल जा किराया आहिनि, त IMF एतिराज़ करे छॾियो। जी हा, 430 का नए बजट में पॉलिटिकल गवर्नमेंट्स त वरी बि हिकिड़ो जेको माण्हुनि जी कावड़, माण्हुनि जो रद्द अमल, हू विच में शॉक ऑब्ज़र्वर थियनि थियूं, अहिड़ा कूड़ा सचा सब्सिडीज़ ॾियनि थियूं, 2000 मोटरसाइकिल खे ॾींदासीं, फलाण कंदा, अजीब ग़रीब क़िस्म जी गुफ़्तगू हूंदी आहे। तॾहिं त करप्शन जो पॉपुलर नैरेटिव पकड़ण जी कोशिशि आहे। त ॻाल्हि इहा आहे त अगरि असां वटि त ॾिसो मिसालूं त ली क्योन यू जूं, सिंगापुर ऐं महातिर मोहम्मद जूं ऐं तैयब अर्दगान हिननि जूं ॾिनियूं वञनि थियूं न, पर असां वटि को बि इहो थी त न सघे। इन तरीक़े सां न थींदा न, उन्हनि जा तरीक़ा ॿिया हुया सभिनीनि जा। ठीकु आहे, नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।